कई हुई थी अॼु असांजो केस ट्रांसफर थियो आहे वीर माथे कोर्ट में असांजी जेका पिटीशन फाइल कई थी असां हुन में क्लियरली लिखियो त असांजो केस कराची ट्रांसफर थियणु घुरिजे उनजी वजह इहा आहे त असां असल खां इहो ई चवंदा आहियूं त सरदारनि ऐं हिननि जी इंटीरियर साइड हिकिड़ी इन्फ्लुएंस आहे छो त असांखे लाइफ थ्रेट्स आहिनि कोर्ट्स ते त असांजो मुकमल एतमाद आहे पर असांखे लाइफ थ्रेट्स आहिनि जेके मुकमल एतमाद रखां थी कोर्ट्स ते यकीनन इंसाफ़ ज़रूरु थींदो बाक़ी जेका प्रोपेगेंडा दुश्मन हलाइनि था कुझु बि चवनि आउं जे मशीन जे लाइ घरां निकिती आहियां उहा सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु आहियां मुंहिंजे बाबा जो जेको मक़सदु हुयो सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु आहे उहो मक़सदु आउं इनशाला कंप्लीट कंदमि बाक़ी हू कहिड़ी प्रोपेगेंडा हलाइनि कुझु बि चवनि उनजो मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए सिंधी क़ौम जे जेके गैरतमंद नौजवान आहिनि उहे मूंसां गॾु बीठल आहिनि ऐं उन्हनि जी आउं शुक्रगुज़ार आहियां बाक़ी आउं एतिरो चवंदमि केस जे लाइ त केस आउं मरण दम ताईं परसू कंदमि ऐं इनशाला कातिलनि खे आउं सज़ा ॾियारे रहंदमि इहो ऐं अगेन अॼु हिते हाई कोर्ट में वचन कयां थी त कातिलनि खे सज़ा ज़रूरु आउं ॾियारींदमि ऐं इनशाला असां इंसाफ़ वठी रहंदासीं बाक़ी सुप्रीम कोर्ट ताईं बि आउं वेंदमि इनशाला